नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना, भगत बिना सहसा न चूके, भगत बिना सहसा न चूके, गुर इह भेद बतावे, गुरु इह भेद बतावे, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना। भयो तीरथ व्रत किए, कहा भयो तीरथ व्रत किए, राम शरण नहीं आवे, जोग जग निःफल तिह मानो, जोग जग निःफल तिह मानो, जो प्रभु जस बिसरावे, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना, भगत बिना सहसा न चूके, भगत बिना सहसा न चूके, गुर इह भेद बतावे, गुरु इह भेद बतावे, नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना। मान मोह दोनों को पर हर, मान मोह दोनों को पर हर, गोविंद की गुण गावे,
गोविंद के गुण गावे मान मोह दोनों को पर हर गोविंद के गुण गावे मान मोह दोनों पर हर मान मोह दोनों को पर हर गोविंद की गुण गावे कहो नानक यह विधि को प्राणी जीवन मुक्त कहावे नाम बिना दुख पावे हर के नाम बिना दुख पावे हर के नाम बिना भगत बिना सहसा न चूके भगत बिना सहसा न चूके गुरु यह भेद बतावे गुरु यह भेद बतावे नाम बिना दुख पावे हर के नाम बिना नाम बिना दुख पावे हर के नाम बिना हर के नाम बिना हर के नाम बिना बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत नाम बिना दुख पावे हर के नाम बिना प्रभु परमात्मा जे नाम जे बिना ही मानू दुखी आ राजा भर्तरी कृत वैराग्य शतक ते पाण सत्संग करे रहिया आहियूं ता सभिनी जो स्वागत आ कुछ अहिड़ो ई प्रसंग ईंदो जेका गुरबाणी ॻाईसीं कि दुखी उहो ई आहे जेको परमात्मा खां दूर आहे जंहिंखे परमात्मा जो नाम यादि कोन्हे ऐं संसार यादि आहे संसार जा सुख यादि आहिनि संसार जूं ॻाल्हियुनि में ई चित लॻो पियो आहे उनखे सुख जो भ्रम त थींदो आहे पर सुख कोन हूंदो आहे उहो अॼु असां ॿुधंदासीं कि वास्तविक सुख छा आहे जंहिं सुख खे असां सुख सम्झंदा आहियूं उहो सुख आहे बि या न इहो बि सम्झणु ज़रूरी अथव कि जंहिंखे तव्हां सुख सम्झंदा आहियो भर्तरी चए थो 73 नंबर श्लोक आहे राजा भर्तरी चए थो कि माण्हू सुख कंहिंखे चवंदा आहिनि उनखे जेको सुख कान्हे दुख जी निवृत्ति आहे
हाणे मां तव्हां खां पुछां दुख दूर थियण ऐं सुख मिलण में कोई फ़र्क़ु आहे या साॻिया ई आहिनि? दुख निवृत्ति ऐं सुख मिलण ॿई हिक ई शइ आहे या अलॻि अलॻि आहिनि? तव्हां हिकु ई सम्झंदा आहियो न? अलॻि 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 आहिनि। भाई तव्हां चवंदा आहियो गुरू बाबा दुख दूर कर, त दुख दूर थींदा त सुख अची वेंदो छा? ज़रूरी कान्हे। पर माण्हू छा सम्झंदो आहे कि दुख दूर थियो त सुख त अची वेंदो न, सुख छो घुरूं, दुख था दूर करारायूं। इहा बि सुठी ॻाल्हि आहे। दुख दूर कराइण जो अर्थ दुख दूर ई सम्झिजो, कुछ मिली कोन वेंदो, सुख कोन मिलंदो। जहिड़ी तरह माण्हू चवंदो आहे कि ज्ञान ईंदो त अज्ञान त हली वेंदो न, पर ईअं न सम्झिजो। अज्ञान नास थियण अलॻि ॻाल्हि आहे ऐं ज्ञान अचणु अलॻि ॻाल्हि आहे। इहो ई सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। अहंकार हुअणु अलॻि, निवृत्त हुअणु अलॻि ॻाल्हि आहे ऐं निरअहंकार हुअणु अलॻि ॻाल्हि आहे। निवृत्त में ऐं निरअहंकार में फ़र्क़ु आहे। निरअहंकार जो मतिलबु आहे अहंकार न हुजे ऐं निवृत्त जो मतिलबु आहे निवृत्त हुजे। त तव्हां ॿिन्हिनि खे हिकु ई सम्झंदा आहियो छा? सम्झंदा आहियो? तॾहिं त कंहिंखे ॾिसंदा आहियो न निवृत्त सां ॻाल्हाईंदे त चवंदा आहियो इनखे अहंकार कान्हे, चई ॾींदा आहियो न, छो त तव्हां हिकु ई सम्झंदा आहियो। अरे उनखे निवृत्त आहे, पर इहो कीअं थी चई कि अहंकार कान्हे? अहंकार त सूक्ष्म अंदरि हूंदो आहे, ॿई रही सघनि था। अहंकार ऐं निवृत्त ॿई गॾु रही सघनि था। अहंकार अंदरि, निवृत्त ॿाहिरि। तहिड़ीअ तरह दुख दूर थियणु अलॻि ॻाल्हि आहे ऐं सुख अचणु अलॻि ॻाल्हि आहे। अगरि निर्णय खणणो हुजे कि सांसारिक सुख मिले या मुंहिंजो दुख दूर थिए त वधीक सही आहे दुख दूर थिए। छो त सुख अचण खां पोइ बि माण्हू दुखी जो दुखी हूंदो आहे। त इहो चवण जे बजाए सुख अचे इन जे बजाए दुख दूर थिए, हिन खां ठीकु आहे। जीअं अर्थार्थीअ खां आर्त वधीक श्रेष्ठ आहे। अर्थार्थी त घुरंदो आहे भॻवान खां ऐं आर्त दुखी थी करे पुकार कंदो आहे कि मुंहिंजो दुख दूर थिए। उहो कुझु सुख कोन घुरंदो आहे, बसि इहे मुंहिंजी आपत्ति विपत्ति नास थिए। पर आपत्ति विपत्ति नास थियण जो अर्थ बि वास्तविक सुख कान्हे। जीअं कोई बुखार, कंहिंखे बुखार थियो, उहो बुखार दुख आहे। उहो बुखार जॾहिं लथो त इहो छा आहे? दुख निवृत्ति। उन दुख निवृत्तिअ में सुख त मिलंदो आहे न, उहो महसूसु थींदो आहे। असां उनखे सुख चई ॾींदा आहियूं। जो पुछंदा आहिनि हिक ॿिए खां, भाई हाणे तबियत कीअं आहे, ठीकु आहीं? हू चए हा मां हाणे ठीकु आहियां, स्वस्थ आहियां, बढ़िया, हाणे हलां चलां थो। त इहो सुख कोन आहे, इहो दुख निवृत्ति आहे, पर हू उनखे सुख सम्झी रहियो आहे। भरथरी कंहिंखे कहिड़ी मिसाल थो ॾे, उहो ॿुधो। तुर्षा शुष्यत्यासे पिबति सलिलम शीत मधुरम क्षुधार्थ शाल्यनम कवलयति शाकादि कलितम। भाई जॾहिं ॾाढी उञ लॻंदी आहे गर्मीअ में, ये उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं बिस्लेरी न मिलंदी हुई हर हंधि। ट्रेन में बि पाणी कोन मिलंदो हो, वॾी ॻाल्हि हूंदी हुई। माण्हू घरां खणी वेंदो हो त बि गरम थी वेंदो हो पाणी ऐं ख़तम बि थी वेंदो हो। त कंहिंखे ॾाढी उञ लॻी हुजे, ॾाढी देरि खां उञायल हुजे, उनखे जेॾी महिल पाणी मिली वञे शीतल ऐं मधुर जल, थधो पाणी,
ओॾी महिल उहो छा चवंदो आहे, सुख मिली वियो, आनंद अची वियो, ॾाढो सुखी महसूस कंदो आहे। पर ॾिठो वञे उहो सुख कोन पियो थो मिले, उहो हिकु विपत्ति वञे पई थी, हिकु दुख नाश पियो थो थिए। भरथरी चए इहे माण्हू हिनखे सुख सम्झंदा आहिनि। भरथरी थो चए उते झंगल में वेठे वेठे कि हीअ मूड़ माण्हू इनखे सुख सम्झंदो आहे। जेको अगरि ध्यान सां ॾिठो वञे त दुख निवृत्ति आहे उहा। बुख लॻण ते, ॾाढी तेज बुख लॻण ते ऐं महिनत करण खां पोइ बुख लॻण ते जेॾी महिल रोटी मिलंदी आहे ऐं रोटी खाए बि आहे त ओॾी महिल सुख महसूस थींदो आहे। पर दरअसल उहो दुख निवृत्त पियो थो थिए। असांजी इन ते नज़र वञणु खपे कि सुख अचे थो या दुख दूर पियो थो थिए। अगरि इहो ॾिसणु शुरू कयूं न कि दुख दूर पिया था थियनि, कोई सुख अचे कान पियो थो, त असांखे हिननि मां आसक्ति ख़तमु थी वेंदी। असां हींअर इन्हनि शयुनि खे ॾाढो वॾो सम्झंदा आहियूं। ॿिए बि शयूं आहिनि जेके असांजो दुख दूर कंदियूं आहिनि, पर असां सम्झंदा आहियूं सुख पिए थियूं ॾियनि। सुख अगरि हुजे हा त सदाईं हुजे हा। कंहिं माण्हूअ खे हिकिड़ो रसगुल्लो खारायो, सुठो लॻंदसि, गुलाब जामुन कारो वारो, हुन खाधई, चयोसि हिकु ॿियो बि। हाणे पहिरें में जेतिरो हुनखे आनंद आयो, ॿिए में थोरो घटि ईंदो। वरी टियों बि खारायोसि त अञा घटि, 4-5 खारायोसि, चयोसि असांजो प्रेम आहे इहो। पोइ 5 खां पोइ चयोसि अञा हिकु ॿियो अचे त उथी बीह रहंदो, चवंदो इहो कहिड़ो तरीक़ो आहे, इहा कहिड़ी तव्हांजी महिमान नवाज़ी आहे, पेट फाड़ींदा छा, मूंखे अॻु में ई शुगर। हू मना कंदो। अगरि रसगुल्ले में सुख हुजे हा त वधणो खपे हा न। हिक खां पोइ ॿिए में अञा वधे हा, 3 में अञा वधणु खपे हा। असां सम्झूं छो नथा हिन ॻाल्हि खे। सिर्फ़ु पहिरें ऐं ॿिए में सुख छो मिलियो, 2-3 ताईं? छो त 2-3 ताईं असांजो दुख दूर थियो। पहिरें में दुख थोरो दूर थियो, ॿिए में वधीक, 3 में पूरी तरह। दुख कहिड़ो, उहो ज़बान रस जो जेको शौक़ु हो, उहो शौक़ु असांजो पूरो थी वियो। इच्छा हुई, थोरी बुख बि हुई, थोरो मन बि हो। 3 रस गुलाब जामुन में असांजो उहो दुख हलियो वियो। त हाणे असांखे उहो सुख नथो ॾे चोथों। इन जो मतिलबु थिए छा पियो थो, दुख दूर पियो थो थिए। ईअं ई त हर शइ में जोड़ींदा वञो। जिते तव्हां सुख सम्झंदा आहियो, दरअसल उते दुख दूर पियो थो थिए। तव्हांखे नए मकान में रहिया त तव्हांखे सुख घटि ऐं दुख दूर जो वधीक आभास थींदो कि पहिरीं मूंखे हीअ शइ न हुई, ही मूं वटि न हो, हवा एतिरी सुठी न हुई पहिरीं, हाणे हवा अचे थी, रोशनी बि अचे थी ऐं सुठो थो लॻे, नओं आहे। त सभु नओं थो लॻे, सुठो थो लॻे। इहो छा आहे? इहो जेको पहिरीं अभाव हो, जंहिं शइ जी कमी हुई, उहा दूर थी। त कमी दूर थियण खे तव्हां सुख न चइजो, न त तव्हां असली सुख खां वंचित थी वेंदा। मां इहो ई थो ॿुधाइणु चाहियां कि असली सुख पोइ कहिड़ो आहे। अगरि तव्हां हिन में अटकिया पिया हूंदा, दुख दूर करण खे ई सुख सम्झंदा, त पोइ हिन में ई सॼो जीवन हलियो वेंदो, इहे शयूं पाइण जे लाइ। पोइ त माण्हू चवंदो हिकु मकान में अगरि हेॾो मज़ो आयो त 2 मकाननि में अञा ईंदो, 3 में अञा ईंदो, पोइ हू शुरू थी वेंदो भॼ डुक। पोइ हाणे पाइणो ई आहे हिनखे। पर अगरि असां एतिरो सम्झी वठूं
कि हिकु आहे दुख, मूंखे उहो दुख दूर करणो आहे। हलो, असांजे भारत में वेदनि शास्त्रनि ग़रीबीअ खे सुठो कोन मञियो आहे। चाहे वैराग शतक जो बि तव्हां इहो अर्थ बिल्कुलु न कढिजो कि ग़रीब रहणो आहे असांखे। सम्झिजो, दरिद्रता जी वैल्यू आहे ई कान, वैल्यू आहे त्याग जी। त्याग जो महत्व आहे, सम्मान त्याग जो आहे। पहिरीं अर्जित कयो, आसक्तिअ सां न, बेईमानीअ सां न, प्रसन्नता पूर्वक तव्हां कुझु हासिल कयो, पोइ वरी उन सां पहिरीं पंहिंजो दुख दूर कयो, अभाव जो दुख दूर कयो। तव्हां ओड़ा जा ओड़ा ई हुजो, सम्झिजो, न को एटीट्यूड अचणु खपे, न को कोई मोह अचणु खपे, केवल हिकु हल्कोपन महसूसु थियणु खपे कि जेको दुख मूंखे पीड़ित करे पियो अभाव जो। मूं वटि पहिरीं वॉशिंग मशीन कोन हुई, मां संदलीअ ते वेही करे सोंटीअ सां कपिड़ा धोअंदी हुअसि, इहो दुख हो। हाणे वॉशिंग मशीन आई आहे त मुंहिंजो दुख दूर थी वियो। इहो सोचे करे छा अभिमान थियणु खपे, छा हल्कोपन महसूसु थियणु खपे न। माण्हू अभिमान, फेसबुक ते उहा डीपी वॉशिंग मशीन जी सेल्फी, देखो ये खरीदी है आज, छुट्टी हुआ माई। माना सुख त आयो कोन, उलझी वई हाणे हिन में। थियणु इहो खपे असां महसूसु कयूं कि दुख मुंहिंजो दूर थियो ऐं मां हल्कोपन महसूसु कयो। उन हल्केपन में असां आनंद खे ॻोल्हे सघूं था। इहो हल्कोपन छा आहे? इहो हल्कोपन आहे उन आनंद जो थोरो सो अंश। उनखे अगरि के सम्झी वरितो कि इन शून्य ख़ालीपन जो जेको हिकु आनंद, थोरो मज़ो आहे, सुख आहे हिकु, उहो ई अगरि मुंहिंजो वधंदो वञे भीतर, उनखे चइबो आहे आनंद। उहो आनंद ॿाहिरियुनि शयुनि सां कोन ईंदो आहे। त आनंद जी प्राप्तीअ लाइ पहिरीं दुख दूर थियणु खपे, अभाव जो। ज़्यादा बि न, केवल असांजी जंहिंखे असां सुविधा चवंदा आहियूं। भई एसी लॻी वई, हाणे गर्मियुनि में असांखे गर्मी कोन थींदी, शीतलता ईंदी, इनखे चइबो आहे सुविधा, साधन, जेको असांखे पंहिंजे स्वरूप में वञण में थोरी मदद कंदो, इनखे चइबो सुविधा। पर असां छा चई ॾींदा आहियूं? सुख। भई एसीअ जो सुख आहे, वॉशिंग मशीन जो सुख आहे। सुख कान्हे इहो, इहा सुविधा आहे। अगरि इनखे सुख सम्झंदा त पोइ तव्हां चवंदा 2 वॉशिंग मशीनूं हुअणु खपनि ऐं हिकु पुराणी थिए त ॿी इन खां हूअ अचणु खपे, लेटेस्ट। पोइ तव्हां उनखे सुख सम्झणु लॻंदा। 10,000 वारी हुई, हाणे 20 वारी अचे, छो त 10 में 10,000 जो सुख हो, 20,000 में डबल सुख हूंदो। इते माण्हू भ्रम थी वेंदो आहे, इते ग़लती कंदो आहे। न, दुख अगरि दूर 5,000 वारीअ मां बि थी थो वञे त भली तव्हां 5 लख वारी वठो, बराबरि अथव। दुख दूर थियणु खपे। अभाव जो दुख, दरिद्रता जो दुख, इहो दूर थियणु खपे। त पोइ जेको बचे थो उहो त अञा न्यूट्रल आहे, उहो सुख कान्हे, उहो त अञा हिकु शून्य अवस्था आहे। पर हिकु सुठो रस्तो आहे, छो त अञा उन में अभिमान कोन आयो आहे, उन में मोह कोन आयो आहे, अञा उन में कूड़ या दिखावो, दंभ, पाखंड कोन आयो आहे। त हिकु रस्तो अथसि भीतर वञण जो, उतां ई उन शून्य अवस्था में रही करे हू पोइ नाम जपे, भगवान जो सुमरण करे, चिंतन करे, वीचार करे कि मां केरु आहियां। उहो सुख वधंदो वेंदो, आनंद वधंदो वेंदो। नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना। भरथरी चए थो, तहिड़ीअ तरह
अगर मन में के पुरुष जे मन में काम आहे, काम जो वेग आहे ऐं पोइ पंहिंजी पत्नीअ सां मिलियो त उन जो दुख दूर थियो, पर हुनखे छा लॻो, सुख मिलियो, उनखे सुख पियो थो सम्झे, जबकि हिकु दुख विपत्ति या हिकु कठिनाई दूर थी। माना इहो अगरि हू सम्झी वञे त पोइ हुनखे काम में सुख न, केवल ईअं लॻंदो हिकु व्याधि दूर थी, पोइ असली सुख हुन लाइ कुझु ॿियो थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां प्रतिकारम व्याधे सुखमिति विपर्स्यति जन, अहिड़े तरीक़े सां अनेक प्रकार जूं व्याधियूं असां मनुष्यनि जे जीवन में ईंदियूं आहिनि, कठिनाइयूं ईंदियूं आहिनि, समस्याऊं ईंदियूं आहिनि, उहा हिकु हिकु असां दूर कंदा वेंदा आहियूं त सुख महसूसु थींदो आहे। ऐं अगरि असां इहो ई लक्ष्य ठाहियूं कि मूंखे केवल पंहिंजूं व्याधियूं दूर करणियूं आहिनि, ओॾां ध्यानु ॾियणो आहे कि मूंखे केरु विक्षेप थो करे, केरु डिस्टर्ब, मुंहिंजे चित्त खे केरु डिस्टर्ब थो करे, केरु मुंहिंजी शांती खंडित थो करे, ओॾां ध्यानु वञे ऐं उनखे हटाईंदा वञूं त पोइ वधीक कोन बचंदियूं, धीरे धीरे सभु विपताऊं नाश थी वेंदियूं, दुख ॾियण वारियूं, चुभण वारियूं सभु शयूं हटी वेंदियूं, हिकु शून्य अवस्था, असां ओड़ा जा ओड़ा ई रहंदासीं। एतिरो सम्झी वञूं त पोइ फासण जो सवाल ई कान्हे, पोइ टाइम ई टाइम असांखे लॻंदो हाणे समय आहे, हाणे फालतू कमनि लाइ मूंखे दिलचस्पी बि कान्हे, बिसर गई सभु तात पराई, जब ते साध संगत मोहे पाई। राजा भरथरी चए थो 71 नंबर श्लोक में कि माण्हू पंहिंजो जीवन निरर्थक विञाए थो छॾे, ईअं ई पहिरीं 74 नंबर खणूं कि माण्हू ऊंची हवेली, ये सभु शयूं प्राप्त करे थो, पहिरीं ॿुधी वठो। ऊंची हवेली, विद्या माना पढ़ाई लिखाई, विनय सां भरपूर, घर में पत्नी ऐं ॿार, कुटुंब सॼो, धन, जंहिंखे चइबो आहे न पहिरियों सुख निरोगी काया, पहला सुख निरोगी काया, दूसरा घर में माया, तीसरा पुत्र आज्ञाकारी, चौथो पत्नी, चौथो सुलक्षणी नारी। हाँ, सुलक्षणी नारी। ये सभु हुजनि कंहिं वटि, ये सभु हुजनि, ऐं पाण जवान बि हुजे, तॾहिं बि इहे सभु सदाईं त रहंदा कोन, सदाईं थोरी रहंदा। पर माण्हू मूर्ख छा सम्झंदो आहे कि मां, मुंहिंजो घर, मुंहिंजो परिवार, जेके ॿार आज्ञाकारी आहिनि, ये सभु सदाईं रहंदा, सदाईं कोन रहंदा। इहा ॻाल्हि सम्झणी आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे कि एतिरो बि हुजे, माण्हू सुखपूर्वक रहे, पर इहा धन्यता कान्हे जीवन जी, आख़िरी कान्हे। धन्य केरा, धन्य त उहे आहिनि जेके इन्हनि सभिनीनि पदार्थनि खे क्षण भंगुर ॼाणे करे त्यागे छॾींदा आहिनि, इन्हनि खे ज़ंजीर ई सम्झंदा आहिनि। पोइ सोन जी ज़ंजीर चओ या लोह जी ज़ंजीर, त ज़ंजीर थींदी आहे। हू इन्हनि सोन जे क़ैद खाने में बंदी थी गुज़ारींदा आहिनि, क़ैद खाने में कैदी थी करे रहिजी वेंदा आहिनि। सभु हुअण खां पोइ बि, छो त हरि जो नाम कान्हे, परमात्मा सां प्रीत कान्हे, भगवान में विश्वास कान्हे, धन में ई विश्वास आहे। त को विरलो भाग्यवान पुरुष ई हूंदो आहे जेको
सभु संपत्ति हुअण खां पोइ सम्झी वेंदो आहे कि इन्हनि मुंहिंजो दुख त दूर कयो पर मूंखे आनंद कोन ॾिनो, आनंद कोन मिलियो। को विरलो पुरुष इहो सोचींदो आहे ऐं वीचार कंदो आहे। परिवार में भी सुख अगर आहिनि त उहे स्वार्थ जा ई त हूंदा आहिनि, उन्हनि में भी त स्वार्थ हूंदो ई आहे। ऊंची हवेली, विद्या ऐं पुट, धनराशि, सुंदर ऐं सुलक्षणी स्त्री ऐं जवानी भी, इहो भी सभु स्थाई त कान्हे। ऐं आनंद ॾियण वारो कान्हे, दुख दूर करण वारो आहे, आनंद ॾियण वारो न। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। थियो जीवन सफल तंहिंजो गुरन खां ज्ञान जहे पातो। थियो जीवन सफल तंहिंजो गुरन खां ज्ञान जहे पातो। सुञातो ब्रह्म आत्म खे, सुञातो ब्रह्म आत्म खे, छॾे संसार जो नातो। थियो जीवन सफल तंहिंजो गुरन खां ज्ञान जहे पातो। कयो तह पाक पृथ्वीअ खे, कयो तह पाक पृथ्वीअ खे, हली नित हंस जी चाली, हली नित हंस जी चाली। छॾे आशा जहे जो मन, छॾे आशा जहे जो मन, सचे रंग राम जे रातो। थियो जीवन सफल तंहिंजो गुरन खां ज्ञान जहे पातो। सुञातो ब्रह्म आत्म खे, छॾे संसार जो नातो। वहे गंगा वहे जमुना, वहे गंगा वहे जमुना, सदा तंहिंजे थी चरणन में, सदा तंहिंजे थी चरणन में। हृदय अंदर निजातम सां, हृदय अंदर निज आत्म सां, सचो आनी हुजे लाथो। थियो जीवन थियो जीवन
कयो तह पार पितरन खे, कयो तिन पार पितरन खे, थियो सो पूज देवन जो, थियो सो पूज देवन जो, जुड़ी जगदीश सांझियरे, जुड़ी जगदीश सांझियरे, कट्यो जह कर्म जो खातो, थियो जीवन सफल तह जो, गुरन खा ज्ञान जह, सफल जो गुरन खा ज्ञान जह पातो। कया तह दान यज्ञ सभई, दान यज्ञ सभई, रहो करणो न ब्यो तह खे, करणो न ब्यो तह खे, जह जो मन मछिय वांगे, जह जो मन बसंत आनंद सिंधु मातो, गुरन का ज्ञान थियो जीवन सफल तह जो, सुना तो ब्रह्म आत्म खे, सुन्या तो छदे संसार जो नातो, सफल जो गुरन का ज्ञान तो जंहिंखे ज्ञान जी प्राप्ति थी वई ऐं जंहिंजो अज्ञान नाश थी वियो, उन सभु करे वरितो। इन ते हिकु भरथरीअ जो ॿियो बि श्लोक अथव ज्ञान ते, हेॾा होॾा कर्म आहे पर पहिरीं उहो ॿुधी वठो ज्ञान ते। भरथरीअ ज्ञान ते इन करे उहो इम्पोर्टेंट आहे कि भॼन हो ज्ञान ते, ब्रह्म ज्ञान, आत्म ज्ञान, ऐं कंहिंखां गुरूअ खां इहो आयो न भॼन में, त भरथरीअ जो ही श्लोक ॿुधणु ॾाढो ज़रूरी आहे कि ज्ञान जेको आहे न, अॼुकल्ह ज्ञान त सस्तो थी वियो आहे, त उन्हनि जे लाइ ही भॼन कोन्हे। मता का माई चए कि मां वॾे ऊचे सत्संग में वेंदी आहियां, उहो ज्ञान जो सत्संग आहे, उन में ज्ञान मिलंदो आहे ऐं असांजो गुरू ॾाढो ऊचो आहे, उहो हिननि पंजनि तत्वनि खां बि परे आहे, त मां मतिलबु सही जॻह ते वञी रही आहियां, त मूंखे इहे सभु फैसिलिटियूं मिलंदियूं न जेके तव्हां भॼन में चयव कि उन्हनि जे लाइ यज्ञ बि कोन्हे, हाणे दान बि कोन्हे। त इन करे चवणु ज़रूरी आहे कि केवल ग्रुप में शामिल थियण सां पाण खे ज्ञानी न सम्झिजो। पहिरीं त उहो गुरू ओड़ो हुजणु खपे, पूर्ण हुजे उहो। अगरि उहो पूर्ण न हूंदो, नकली हूंदो, त छुटा सभु जेतिरा बि हुन सां जुड़ियल आहिनि, सभु छुटा।
ऐं ॿी ॻाल्हि अगरि पूर्ण हुजे बि त केवल उन जे पूर्ण हुअण सां छा थींदो, तो छा उन मां प्राप्त कयो, इहो बि मायने रखे थो। एॾो आसान कान्हे कि बसि कंहिं ग्रुप में शामिल थी वियासीं, जया विजया ऐं मीना रेखा इन्हनि जे चवण ते ऐं ज्ञानी थी वियासीं, एॾो आसान कान्हे। त उन ते राजा भरथरीअ इहो चयो आहे, बसि मां सलोक ॻोल्हियां, चयो इहो तई मां ॿुधाए थो छॾियांव कि ज्ञान अहिड़ी शइ आहे कि अगरि सुठे माण्हूअ वटि वञे, शीलवंत माण्हू सज्जण माण्हूअ वटि वञे त उनखे उनजो उद्धार बि कंदो आहे ऐं अलाए घणनि जो उद्धार थी वेंदो आहे। पर अगरि उहो ई ज्ञान दुष्ट माण्हूअ वटि वञे त अलाए घणनि खे केराईंदो आहे। ऐं उहो ई थी रहियो आहे अॼु समाज में। ज्ञान जूं ॻाल्हियूं, सुठियूं ॻाल्हियूं ख़राब माण्हुनि वटि हली वियूं आहिनि, दुष्टनि वटि, त उहे पाण बि किरंदा ऐं ॿियनि खे बि किराईंदा। 75 नंबर में आहे, ज्ञानम सताम मान मदादि नाशनम केशान चिदेतन में दमान कारणम स्थान विविक्त यामिना विमुक्त कामातुराणाम काम कारणम। ज्ञान अगरि सज्जन माण्हुनि जे मन में वञे त मान मद इन्हनि जो नाश करे छॾींदो आहे। भरथरी थो चए कि ज्ञान अगरि उन माण्हूअ वटि वञे जेको सज्जन आहे, जेको शीलवान आहे, जेको ग्रहण करण लाइ तयारु आहे, एक्सेप्ट करण लाइ बि तयारु आहे, त उनजो अहंकार बि नाश करे छॾींदो ऐं मोह बि नाश करे छॾींदो। उनखे हाणे मान जी चिंता न रहंदी, मान अपमान जी। पर उहो ई ज्ञान अगरि दुष्टनि वटि हलियो वञे न, जीअं कि हली वियो आहे, त छा थी वेंदो आहे, अहंकार उत्पन्न करे छॾींदो आहे। भरथरी थो चए उहो ई ज्ञान दुष्टनि वटि वञे, जो चवंदा कोन्हनि मायूं, हर माई घर में तव्हांखे मिलंदव रुअंदे ससु, कि अहिड़ो कहिड़ो ज्ञान आहे, छा थियूं ॿुधनि सत्संग, उहो ज्ञान ख़राबु न आहे, ही जेको आहे न, हिन में कुझु ज्ञान मिलावटी थो थी वञे। ही ज्ञान खे पंहिंजो अहंकार जो साधन थी बणाए छॾे। दुष्ट माण्हूअ वटि ज्ञान वञे त अहंकार उत्पन्न कंदो आहे ऐं सज्जण माण्हू वटि वञे त मान ऐं मद नाश कंदो आहे। जहिड़ीअ तरह एकांत में अगरि कंहिं सुठे माण्हूअ खे एकांत मिले, साधक खे, त उहो इन खे मुक्तिअ जो साधन ठाहे छॾींदो आहे। सोचींदो आहे हाणे मूंखे एकांत मिलियो आहे त हाणे मां जेको सत्संग में ॿुधो आहे, पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हाइण सिख, हाणे उहो समय आयो आहे। पर अगरि कंहिं कामी पुरुष खे एकांत मिले त उनजो मन दिमाग़ हलणु लॻंदो, उनजो काम में ई दिमाग़ हलणु लॻंदो। तहिड़ीअ तरह ज्ञान बि ईअं ई आहे। ज्ञान साॻियो पर पात्र अलॻि अलॻि, जंहिंजे करे रिजल्ट अलॻि अलॻि अची वेंदो आहे। 76 नंबर सलोक आहे कि हिन संसार में एकतर रहिजी वियो न। 71 नंबर सलोक में इहो आहे कि माण्हू पंहिंजो जीवन कीअं था ख़राबु कनि, कीअं निरर्थक था करे छॾनि, न विद्या था हासिल कनि, न सुसंस्कृत शैली था सिखनि ऐं न का विद्या या कला था हासिल कनि ऐं कुझु बि नथा कनि, पंहिंजो जीवन ईअं ई निरर्थक करे था छॾनि। जहिड़ीअ तरह के सुनसान घर में ॾीओ ॿरंदो हुजे या लाइट ॿरंदी हुजे ऐं रहंदो कोई बि न हुजे घर में, बसि लाइट ॿरंदी रहे, त उहा कंहिं बि कम जी न आहे। तीअं ई असांजी जोति ॿरे पई थी पर निरर्थक, कुझु सार्थक कमु कोन पियो थो थिए।
सार्थक कम त करे रहियो आहे असांजे देश जो प्रधानमंत्री। हूअ 18 कलाक कमु कंदो आहे 24 कलाकनि मां। विदेशनि में बि वेंदो आहे त फालतू टाइम न विञाईंदो आहे, हू कमु कंदो ई रहंदो आहे। पर छाजे लाइ? उनखे पंहिंजे लाइ कुझु बि न। अगरि हींअर बि उहो छॾे ॾे पद त हुनखे तव्हां छा था सम्झो? पूर्व प्रधानमंत्री जो टैग त लॻी वियो न। बंगलो मिली वेंदो ऐं अलाए घणी पघार, पेंशन, कारूं, 40 नौकर ऐं अलाए घणियूं अनेक फैसिलिटियूं हुनखे मिलंदियूं। त तव्हां ॿुधायो हुनखे छा ज़रूरत आहे छा ही गारियूं ॿुधण जी? सभु पिया त हर को ईंदे वेंदे घटि वधि ॻाल्हाए वेंदो आहे उनखे, अरे ये करे छॾियईं मोदी, हमारा ये नुक़सान कर दिया। तॾहिं बि हू करे पियो थो। जीवन असां कुझु त सार्थक कयूं। ईअं ई बसि ईअं ई हलिया वञूं, खाई पी करे थोरी बुराई, थोरी निंदा, थोरी पराई पचर, बसि उहो उन ते सलोक आहे क़तर कि फालतू हुन पंहिंजो जीवन विञाए छॾियो। होॾां 75 नंबर सलोक थी वियो हो। मूंखे जेको ॿुधाइणो आहे सलोक 81, उन में इहो हो, मूंखे वणी इहा ॻाल्हि कि कॾहिं माण्हूअ खे, संसारी माण्हूअ खे इहा ईर्ष्या छो न थींदी आहे कि झंगल में कोई तपस्वी वेठो आहे ऐं आनंद में वेठो आहे, वैराग धारण करे हिकु प्रकृतिअ जो आनंद पियो थो माणे, उहो मूंखां वधीक श्रेष्ठ आहे। इहा गिलानी छो नथी अचे माण्हूअ खे? ॿुधाए 81 आहे उहो। धन्याम गिरी कंद्रेशु वसंताम ज्योति पर ध्यायता। धन्य आहिनि उहे पुरुष जेके गुफ़ाउनि में वेही करे परम ज्योतिअ जो ध्यानु पिया था कनि ऐं उन्हनि जा जॾहिं उन्हनि खे आनंद प्रकट थींदो आहे, जंहिंजी ॻाल्हि हले पई, उन्हनि खे आनंद प्रकट थींदो आहे। दुख बुख त कलो को उन्हनि जो दूर थी वियो। उन आनंद में जॾहिं उन्हनि जा ॻोढ़ा वहंदा आहिनि त उन्हनि जे आसपास पक्षी, कबूतर वग़ैरह हूंदा आहिनि, उहे ॻोढ़ा बि उहे पी वेंदा आहिनि। ऐं हेॾा संसार जो माण्हू सुबुह जो टिफ़िन खणी दुकान ते पियो थो वञे, उते सॼो ॾींहुं करे थो महिनत, पोइ शाम जो घर थो अचे ऐं रोटी पाणी खाई थोरो वेही करे टीवी ॾिसी सुम्ही थो पए ऐं आर्तवार ॾींहुं थोरो घुमण हली थो वञे। उन में बि कॾहिं भाॼियूं वठणियूं अथसि, कॾहिं कुझु। उनखे कॾहिं मन में ईर्ष्या छो नथी थिए अहिड़े तपस्वीअ सां? तपस्वी त ॾाढो दूर रहियो, हलो मूंखे जेको हुन में जोड़णो आहे ऐं अर्थ उहो ई अथव कि तपस्वी त छॾ, तोखे ख़बर बि कोन्हे, तपस्वी तोखे ॿुधाए करे बि कोन वेंदो। पर तुंहिंजे ई अगरि शहर में, अहिड़ी एरिया में कोई सत्संग पियो थो ॿुधे, किथे सत्संग पियो थो थिए भॻवान खे पाइण लाइ, पंहिंजे पाण खे सुञाणण लाइ, तोखे उन्हनि खे ॾिसी करे बि ईर्ष्या नथी थिए। न त गिलानी त थियणु खपे न कंहिं माण्हूअ खे कि मां ऑफिस मां अचां पियो थो ऐं हिते सत्संग पियो थो हले, ही केॾा धन्य आहिनि, ही केॾा भाग्यशाली आहिनि। पर इहो हर कंहिंखे छो ईंदो? इहो उनखे ईंदो जंहिं जन्म जन्म कुझु प्रयास कयो हुजे पंहिंजे आत्म कल्याण जे लाइ। हैरानीअ जी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं माण्हूअ खे कंहिंखे अची वेंदो अथव, भई लंघे पियो थो शाम जे टाइम थकियल हारियल ऐं सोचे, ध्यानु वञेसि ऐं सोचे कि हेॾा केॾा भाग्यशाली आहिनि, सत्संग पिया था ॿुधनि, सार्थक कमु कनि पिया था, जीवन लॻाइनि पिया था सही दिशा में। इहे कॾहिं कॾहिं ईंदो बि अथनि, पर हिकदमि चालाक थी वेंदा आहिनि। चालाकी अॼु ॾाढी आहे माण्हुनि में,
हिकदमि दिमाग़ सक्रिय थी वेंदो आहे ऐं सायो करे अहंकार दिमाग़ इहे कुटिलता कपट स्वार्थ सभु मिली करे अहिड़ा अहिड़ा तर्क पैदा करे छॾींदा आहिनि कि अरे छॾे यार, असां को घटि आहियूं छा। हिकु जेका उहा गिलानी पैदा थिए पई उहा सुठी हुई पैदा थियणु, उहा ख़राबु न हुई। उहा गिलानी शायदि हुनखे हिते आणे छॾे हा कंहिं अॼु न सुभाणे, ऐं हिते आणे हा त उनजी यात्रा बि शुरू थी वञे हा। मां सिर्फ़ु हितां जी ॻाल्हि नथो कयां, सॼे देश में कोई किथे न किथे उनखे कॾहिं गिलानी थी सघे थी कि आख़िर मां कयां छा पियो थो। संतनि खे ॾिसी करे थियणु खपे न गिलानी कि संत जो जीवन सही आहे, या जेको संत सां जुड़ियल आहे ऐं पूरो समय ॾिए थो उनजो जीवन धन्य आहे। उन गिलानीअ खे उहो प्रकट करे, उहो अलाए कीअं उनजो रस्तो खुली वियो अथसि हिकिड़ो, पर माण्हू छा थो करे, उनखे दॿाए थो छॾे ऐं होशियारी थो झाड़े कि अरे ये कुछ नहीं है। सत्संग त छॾियो, अगरि कोई सुरीलो गीत पियो थो ॻाए, को तव्हां शादीअ ते वेंदा आहियो न त कॾहिं ऑर्केस्ट्रा ॾिठी अथव या गज़ल जो प्रोग्राम, उहो सुठो ॻाईंदा आहिनि न। कॾहिं ईअं लॻो अथव कि केॾो सुठो थो ॻाए, घटि में घटि ॿुधण त वेही रहूं वञी करे, उते वेही रहूं, रोटी त छॾ, बसि वेही रहूं ॿुधूं हिनखे। काश असांखे अहिड़ो ईंदो हुजे हा ॻाइणु, या मुंहिंजे के ॿार खे ईंदो हुजे हा। सिंधियुनि खे इहो कोन थींदो अथव, सिंधियुनि खे ख़बर अथव, उहो त इग्नोर कंदा आहिनि कि अरे प्लेट त खण जल्दी ही त पिया ॻाईंदा छॾीनि। घणे में कराई अथव ऑर्केस्ट्रा। इहो सिंधीअ जो इहो छा पियो थो करे, इहो पंहिंजी गिलानीअ खे दॿाए थो, थोरो निकरेस बि थी कि मां कुझु कोन कयो जीवन में, उनखे दॿाए थो हीअ चालाकीअ सां, उनखे इग्नोर सायो करे इग्नोर करे कि अरे हीअ त 10-20 हज़ार में अची वेंदा आहिनि, हल रोटी खण, प्लेट खण, खा पी हल। पोइ हिकदमि पतो पियो कि हिन जो या जंहिंजे घर शादी आहे उन्हनि जी का माई हाणे स्टेज ते आई आहे, फुल बेसुरी, उहा आई आहे मैं भी गाऊंगी, मेरा नाम चुन चुन चुन। हाणे उहा आई, पोइ छा कंदा आहिनि उहे जेके इग्नोर पिया कनि असली सुरीले गायक खे, उहे सभु पहुची वेंदा हुते। इन जो कारण छा आहे इहो तव्हां मूंखे ॿुधायो, ईअं छो कंदा आहिनि, कोई ॿुधाईंदो। बेसुरीअ खे ॿुधण पहुची विया, छा कारण आहे? न ही ॿुधण आयो आहे, हिन जी फैमिली बि कोन्हे, ही त थियण आयो आहे शादीअ में। हिनखे लॻंदो कि हूअ त ऊंची ॻाल्हि हुई, जेको पहिरीं ॻाए पियो, मुंहिंजो लेवल कोन हो हुन सां, हिन बेसुरीअ सां मुंहिंजो लेवल आहे, हल पंहिंजी कैटेगरीअ वारे खे चाढ़ियूं थोरो, ईअं ई आहे न। इहे सभु असां हरकतूं ॾिसंदा आहियूं न, तॾहिं नोट कंदा आहियूं। मेरा नाम चुन चुन चू, पोइ उनखे अॻियां अची वेंदसि, भीड़ जमा थी वेंदी इन्हनि महिमाननि जी, मिटनि माइटनि जी। आ हा वाह वाह भाभी क्या गाया आपने, वाह वाह वाह, पेशाब को घोरींदो, ये होता है गाना, पोइ ईअं चवंदा। हिकु कारण त मूंखे इहो थो लॻे, ॿियो तव्हां मूंखे ॿुधाइजो, सोचिजो, तव्हां बि कयूं हूंदव हरकतूं त छो कंदा आहियो, ॿुधाइजो। अरे जीवन में कॾहिं थोरी बि तव्हांखे थोरो बि अफ़सोस पैदा थिए न त उनखे अचणु ॾिजो ऐं स्वीकार कजो कि असां ज़िंदगी ईअं ई विञाए छॾीसीं, भोगनि में, सुख भोगण में, रोज़ नवां तयारु करे उनखे भोगे ॾींहं कटियूं पिया था। कॾहिं लॻेव कि मूंखां वधीक सुखी, मूंखां वधीक श्रेष्ठ हो आहे, या त उहो सत्संगी आहे, या कोई कलाकार आहे, या कुझु मेहनती आहे, कुझु आहे, मूं कुझु कोन कयो, इहो अफ़सोस थिए, अफ़सोस थींदो तॾहिं तव्हां कुझु कदम अॻियां वधाईंदा। भरथरी चए थो कि हिननि भैंसां खे भोग विलासनि मां ई फुर्सत कान्हे, लिखियो अथई, किड़ीरा कान के लिकोतुक जुष्मायु परम क्षीयते,
हे पंहिंजे हुन में ई पूरा रोज़ जो जेको रूटीन अथनि, सुबुह जो पेपर पढ़णो आहे थोरी देरि, पोइ ऑफिस या दुकान, पोइ वापसि अची करे बंदि करे दरवाजो, इहा ख़बर ई न कि आयु बीतजे पई थी। त तव्हां बि त ईअं कोन कंदा आहियो? कॾहिं महसूसु थींदो अथव कि मूंखां वधीक ॿिया माण्हू बेस्ट आहिनि, श्रेष्ठ आहिनि, मूं कुझु कोन कयो? इहा थिए गिलानी त सुठी ॻाल्हि आहे। उन सां ई आध्यात्म शुरू थींदो आहे। अॼु हिते सत्संग खे विराम था ॾियूं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।